गमबट में जस्कम अगवानन सनान खान कुरैशी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ 3 जून ते गमबट खां सचल सरमस्त ताईं पैदल मार्च करे रैली कढण जो ऐलान करे छॾियो। जस्कम जे मरकज़ी अगवान दाॾे अतर सुमरे असगर कोराई एजाज़ फुलपोट्रो मोहम्मद अली उजण गमबट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बहरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे जंहिंखे सिंध जा माण्हू कॾहिं बि क़बूल न कंदा। सिंध हुकूमत सस्ते अघ ते सिंध जी ज़मीन खपाए मलक रियाज़ खे विकिरो कई आहे जंहिं मनसूबे में धारियुनि खे आबाद कयो पियो वञे। हुननि चयो त कराची बहरिया टाउन जे गेट अॻियां हयल पुरअमन धरणे खां पोइ जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद खान महेसर, दीदार शाम, आसिफ मक्सी, इलाई बख्श बिकक समेत मरकज़ी अगवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे सिंध जे शऊर खे हिसायो पियो वञे। अगवाननि ऐलान कंदे चयो त सिंध हुकूमत बहरिया टाउन ऐं सिंध में ॿियनि धारियुनि मनसूबनि ऐं क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ 3 जून ते गमबट खां सचल सरमस्त ताईं पैदल मार्च कयो वेंदो। मुतालबो कयूं था त सनान खान कुरैशी समेत गिरफ़्तार कयल अगवाननि ऐं कारकुननि खे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk